श्री एकादशी महात्म की, बोलो श्री वैशाख महात्म। रखो वैशाख को प्यारा, हे वैशाख भी आयो। रखो वैशाख को प्यारा, हे वैशाख भी आयो। हे वैशाख भी आयो। राम रमापतरूपतु दीन दयाल दयावान, कृपा कने कमलापति मालिक तुमरवान। कदम दोष प्रेम साधारे मन में ध्यान, आस सब पूरन करो वैशाख जो भगवान। आस सब पूरन करो वैशाख जो। हरे राम। शासनति महान पत्र मैंने लेवाय श्री वैशाख महात्म जो, यानी कथा श्री सूजी महाराज सोनकर के और महात्मा नारद मुनि राजा अम्बरीश के वर्णन कर रहे हैं। कालाना जी नए अध्याय में कथा प्रसंग बुद्धि आया। भगवान शिव और पार्वती के विवाह जो सुखते शर्मा राजा सुख की तके खोटन और पाखंड साधु संतन के दान मान सम्मान ध्यान दे करके तेरो तो फल मिले तो सो नियत दृष्टांत बुझाएंगे। उनके समझा रहे हो तो दक्ष प्रजापतिया ये भगवान शंकर जो अपमान कयो हो उनके घटों में लायो हो। तो भगवान भोलानाथ शंकर भगवान आए योगी जो योगी रहा है। बोलो शंकर भगवान जय करके मैं जो यज्ञ विध्वंस की जो सती यज्ञ में जली करके बसंती हुई और ये जन्म अची करके पार्वती में सो बसम सदगुरु नए अध्याय में बुद्धि आया। सप्तऋषि के भगवान मोकलाए हिमाचल जी घर तभी पार्वती जो वहीं करके मुझे लाया तो बोले चेन पार्वती खूब तपस्या कही आए भगवान शंकर के पायन दिलाए। तो भगवान उनके राजी की करके और यह लीला कही आए। सप्तऋषि हिमाचल और अची करके पहुंचाए जिते उन्हें जो खूब मान सम्मान जीवा है। हिमाचल पंहिंजा भाग वॾा पे कुछ समझे पियो वो भाग गया। तो मुझे घर सप्तऋषि अची करके पहुंचाए। मेरा बड़ी कथा प्रसंग आया अध्याय वर्णन थी रहियो आहे। और उन खां पोइ वरी परिमाण पौत्र बुद्धि आहे एकादशी। बोलो श्री एकादशी महात्म। तो उन खां पोइ वरी एकादशी महात्म भी वर्णन थींदो। श्री सूजी महाराजन चवनि था त हे सोन को महात्मा नारद ने चवण लॻो त हे राजा अम्बरीश सुत शर्मा चवण लॻो त हे राजा सुत थी त सप्त ऋषि उनजी वेनती ॿुधी करके हिमाचल जी तमामु घणो ख़ुशि थिया। मां चवण लॻसि त हे हिमाचल तूं पंहिंजी कन्या पार्वती महादेव सां परणाए। छो त हीअ तुंहिंजी कन्या जेका पार्वती आहे सा अॻिले जन्म में असुर राजा दक्ष जी कन्या हुई। हुनजो नालो अॻे सती हो ऐं महादेव जी स्त्री हुई या दक्ष जे यज्ञ जे कुंड में जली करके भस्म थी वही हुई। त हाणे तुंहिंजे घर अची करके जन्म वरितो आहे और पंहिंजो नालो पार्वती रखायो अथसि। तंहिं करके तोखे असांजी इहा ॻाल्हि कीअं बि करके मञणी पवंदी। सतन ऋषीश्वरनि जी इहा ॻाल्हि ॿुधी करके हिमाचल हथ जोड़े चवण लॻो त हे ऋषीश्वरो मूंखे तव्हांजी इहा ॻाल्हि वॾी ख़ुशीअ सां क़बूल आहे। छो त मुंहिंजी कन्या पार्वती महादेव जे मिलण जे लाइ गंगा जी जे कंठे ते अॻु में ई अहिड़ी तपस्या करे रही आहे। मां इहा ख़ुशख़बरी ॿुधी करके ॾाढो प्रसन्न थियो आहियां। हाणे देर न करियो, जल्दी वञी करके विवाह की तैयारी करियो।
सतई ऋषि खुश थींदा शिवजी महाराज वटि आया ऐं उनखे शादीअ जे तयारीअ जो शुभ समाचार ॿुधायो। नेठि मुहूर्त निकितो, महादेव पंहिंजनि गणनि खे पाण सां वठी करके गिन करे हिमाचल ॾांहुं उथी करके हलियो। शुभ नक्षत्र और शुभ घड़ीअ में शिवजीअ जो पार्वतीअ सां विवाह संपन्न थियो। सत ऐं ख़ुशी मनाई, चौधारी वाधायूं वरजी वयूं। शादी थियण खां पोइ हिमाचल घणो ई ॾाढ महादेव खे ॾिनो। महादेव बि पार्वतीअ खे पाण सां वठी कैलाश पर्वत ते आयो। उन्हनि खे भोग भोगींदे घणेई ॾींहं गुज़री विया, पर तॾहिं बि पार्वतीअ खे पुत्र पैदा न थियो। तॾहिं देवताउनि खे ॾाढी चिंता लॻी। तिन अग्नि देवता खे घुराए करके उनजी घणे करे स्तुति कई और चवणु लॻसि त हे देवताउनि जे भले चाहिण वारा, तूं शिवजी महाराज वटि वञ और उनखे असांजे पारां पुत्र संतान पैदा करण जी वञी करके वेनती कर। देवताउनि जो चयो वञी अग्नि देवता हिकदमि शिव शंकर वटि आयो ऐं भोलानाथ खे ॿई हथ ॿधी करके पुत्र संतान पैदा करण जे वास्ते वेनती कयूं। कुछ वक्त गुज़रण खां पोइ पार्वतीअ खे गर्भ थियो, जंहिंमां श्याम कारकत नाले महासुंदर सुलक्षणो पुत्र पैदा थियुसि, जंहिं तारक दैत खे मारे करके सभिनी देवताउनि जी रक्षा कई। श्याम कारकत जी कथा हीअं सां जो हटाईंदो, सो तरी संसार मां वेंदो, पदार्थ चार पाईंदो। हरि परमात्मा तंहिंजो न हरगिज हथ मुंझाईंदो, मथे ते महर जो मालिक हे मां हथरो घुमाईंदो, मथे ते महर जो मालिक हे मां हथरो घुमाईंदो। हरे राम। श्री वैशाख महीने जो महात्म महर्षि नारद और अमृत संवाद नाले 9 अध्याय संपूर्ण। बोलो श्री कृष्ण देव की जय। उमापति हरे राम। शासन नए अध्याय सां गॾु भगवान शंकर और पार्वतीअ जे विवाह जी कथा भी संपन्न थी, जिनके कार्तिक नाले तमाम सुंदर पुत्र जाओ, जैं तारक दैत के मारे करके और देवतान जो कार्य सिद्ध कयो। जो तारक दैत के वरदान अड़ो प्राप्त थियल हो तो भगवान शिव जो पुत्र मूंखे मारे सके, संसार में ॿियो को मारे न सके। एतिरा युग साल दुनिया दैत हाहाकार मचायो, देवताउनि खे हला कयो हो, पर पोइ तारक दैत खे मारण जे लाइ भगवान पार्वतीअ सां विवाह करे और कार्तिक पुत्र के जन्म ॾिनो और उन देवताउनि जी रक्षा कई। और इन सां गॾु ही 9 अध्याय समाप्त थियो। 10 अध्याय में वॾी कथा जो प्रसंग सुभाणे वर्णन थींदो। सुचदेव शर्मा वैसाख महीने जे विर्त रखण जे करके विधीअ सां और दान करण जो फल कहिड़ो मिले थो थियो, सो प्रसंग 10 अध्याय में अॻिते वर्णन थींदो। बोलो श्री वैशाख महात्म। हींअर अॼु ही परम पावन तिथि आहे, हिन वैसाख महीने जे कृष्ण पक्ष जी एकादशी तिथि, जंहिंजो नालो आहे भरूथनी एकादशी। बोलो श्री एकादशी महात्म। सो हींअर उन एकादशी जो महात्म वर्णन थींदो वञे। अच्युतं केशवं रामनारायणं, अच्युतं केशवं रामनारायणं, कृष्णदामोदरं वासुदेवं हरिं, कृष्णदामोदरं श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं, श्रीधरं माधवं जानकी नायकं
ग्यारस माता मैया जय ग्यारस माता जय ग्यारस माता मैया जय ग्यारस माता देखो तय जो विरत रखे हो देखो तय जो विरत रखे भला सब पाता एकादशी महात्म दिनन दयाल तिसका तेरे पास दिनन दयाल तिसका ओ नगी नंद पाल श्री कृष्ण मुरारी तेरे वरदारी आए माँ के प्यारी सब चवन बने मारी अच्छी रस दे प्यारी की मथुरा में जायो सब बंद बनी आयो मथु मंगल वसायो वृंदावन गौ चारी की बार काढो नाथ आए नाथ ने
प्रसन्न थियो सब देव, शीस झुकाया प्रेम सा करो सफल ही सेव। वैसाख महीने जो कृष्ण पक्ष ग्यारस थी गमटार, नालो वरुथनी जग में सब करे जयकार। नालो वरुथनी जग में सब जो करे जयकार। गुरु श्री श्याम सुंदर भगवान। ओम भूर्भुवस्सुः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ शान्ति शान्ति शासनाती महान पात्र એના વૈશાખ મહિનાની કૃષ્ણ પક્ષની આ એકાદશી આવે જેનું નામ આવે વરુથની એકાદશી, जो कि सत्यनारायण पाठी करके ही परम पावन वैशाख महीना प्रारंभ हुआ है, જેની कथा नित्य प्रतीतवान बुद्धता कहता चौपिया अज 9 अध्याय जो प्रसंग हुआ शिव और पार्वती के विवाह और कार्तिक की जन्म की कथा। यह रही वरुथनी एकादशी जाति परम प्यारी है भगवान श्री श्याम सुंदर के, जिनकी कथा श्री सूजी महाराज सोनकर थे और भगवान श्री कृष्ण सब मामा के वर्णन करे बताई जाए। कैरो नदी महात्म और कैरी नदी कथा है सुप्रेम सावली करके चौरे राम चलो सूतम दो सब ध्यान धरे, जको 11 जो थो दान करे, वो सहजे सब सुख पाए थो, ईश्वर के से पाए थो। कयो दान राजान भी आए, रथ हाथी घोड़ा घर उठाए। आए धरती सोन जो दान वडो, अन्न जल है वस्त्र जो मालूम मडो। अति सब दानन में हिकिड़ो दान, इन जहिड़ो ॿियो कोन्हे वरदान। वो कन्या जो थी दान वदा, जो यादि रहे जग में थो सदा। हे विर्त जेको बि रखंदो आ, फल कन्या दान जो लहंदो आ। हिन विर्त जी जेको विधि करे, वो भाग तो कंहिंजो सेठ भरे। खाए भोजन ना पुट बर्तन में, खाए भोजन ना पुट नदी तेल लगाए गोतन में, नदी तेल लगाए जो अन्न पारो तो ना खाए, जो अन्न विषय भोग ना अपनाए। करे चुगली निंदा ना कहेगी, करे चुगली निंदा, करे जुआ की न कहे भूल जी, करे रीत जेको थो विरत करे। भवसागर माधो सोई करे, भवसागर माधो, भवसागर माधो सोई करे। कथा दे प्रभु चुकंदरी, उन्होंने सब ध्यान। विरत रखी 11 संतो, पातो के भगवान, पातो। हरे राम। श्री सूजी महाराजांच्या अंतरात आहे सोनको 11 जो दान सबका श्रेष्ठ दान करे चयो आहे। अहिड़े दान करण सां संसार जा सभई सुख पिया था
जीव के मिलन परमात्मा की नदी मथा प्रसन्न को थे। राजाओं धनवान जिन केतराई रथ हाथी घोड़ा गऊ दान कया है, धरती दान कई है, सोन दान कयो है, अन्न जल वस्त्र माल मदा ॿिया बि केतिरा ई दान प्रसिद्ध आहिनि संसार में, पर कन्यादान सभिनी खां श्रेष्ठ में श्रेष्ठ चयो वियो आहे। हरे राम। कन्यादान कयो वेंदो आहे उनजी विवाह। जैन एकादशी जो महात्म इहा आहे त भई जंहिंखे कन्या न हुजे त ही विर्त रखी करके और कन्यादान जो फल प्राप्त करे। हरे राम। ॿुधो आहे हिन विर्त में कहिड़ी विधि आहे, कहिड़े विधान सां ही विर्त रखणु घुरिजे। पुट जे बर्तन में भोजन न खाए, पारूको अन्न न खाए, शरीर ते तेल न लगाए, जुआ न खेॾे, पढ़ाई निंदा न करे, सारो ॾींहुं परमात्मा जो ध्यान धारे करके और भगवत सिमरन करे जेको ही विर्त रखे थो पियो उनखे भव सागर खां उहो पार थो पइजी वञे पियो। श्री सूजी महाराज चवनि था त सोनपुर हिन जी इहा कथा आहे। विपर मुचू कंद जी ईअं ही विर्त रखी करके और उन्हें भगवत प्राप्ति कई है। कड़ी उनकी परीक्षा वरती वही। विप्र यानी ब्राह्मण मुचूकन उनजो प्रसंग हिन रीति वर्णन थी रहियो आहे। जय राम। उन ब्राह्मण जो पको टेम हुयो, कंदो ग्यारस जो नितनेम हुयो। सॼी राति वेही हरि मंदिर में करे भजन प्रेम सां अंदर में। हुयो मंदिर घर साम्हूं वन में, वञी राति जो वेहंदो उन में। हिक ॾींहुं मंदिर में वञण लॻो, ॾिठो शींहुं तॾहिं बि के न भॻो। उहो शींहुं बि ॾाढो बुखायल हो ऐं बुखनि में खूब सतायल हो। आयो चंबा खणी ऐं मुंहुं खोले, हथ जोड़े ब्राह्मण पियो बोले। हे राजा आहीं कानन जो ऐं भली वॾो बलवानन जो, पर मूं अॼु आहे विर्त रखियो, तो बिना न जो को आहे तकियो। अॼु भॼन करण ॾे राति अदा, कोई बेशक खाए मूंखे सदा। भज सालन जो ई नेम अथी, सॼी राति भॼन जो टेम अथी। कर महिरबानी मूं ब्राह्मण ते, मिसकीन संडे हिन बांभण ते। कोई हथ जोड़े प्रणाम कयो, ॿुधी वचन विप्र जा शींहं चयो। तूं मूंखां पाण छॾाई थो, ॾेई कूड़ा बहाना बणाई थो। चयो ब्राह्मण कर मूं ते एतबार, मां ईंदुसि तो वटि पक हिक वार। पोइ शींहं बि मन में कयो वीचार, ॾिसां ब्राह्मण जो तो पूरो प्यार। हीअ राति बि गुज़री वेंदी हली, करे ब्राह्मण बि नितनेम भली। वेंदो काॾे वरी हिकिड़े ईंदो, जॾहिं ग्यारस संडो विर्त थींदो। कोई कसर कंदा मां ब्राह्मण जी, जीअं राम कढी हुई रावण जी। चयो ब्राह्मण खे पोइ उन वन राज, कर नेम तो पंहिंजो अचु महाराज। ॿुधी ब्राह्मण ॾाढो गदगद थियो, ॼण मृतक देह में साहु पियो। सॼी राति हलियो, सॼी राति रहियो हरि मंदिर में, सॼी राति रहियो हरि कयो सिमरन प्रेम सां अंदर में। कयो सिमरन प्रेम सां करे पारस घर मां त्यार थियो, करे ॾिसी पत्नीअ कुझु वीचार कयो। ॾिसी ब्राह्मण जो थी लथल ॾिसां,
चिंता उनमें पजल पसामन चिंता उनमें पयल कुछ हथ जोड़ी रहमाल करो जो दिल जो खोले हाल करो जो दिल जो बार के न जावे ठावा बार के गाल उठी सब बीठावा चलो ब्राह्मण मुआ पाल करो चलो ब्राह्मण मुआ तो संदो सब हाल चयो वचन सबे प्यार थिया बुद्धि वचन सबे जीवन में सब निर्वार थिया खुशियाँ उनन खे पूर करे खुशियाँ उनन खे पर कोई की न प्यो इंच सुरे पर खुशियाँ मैरान थियो खुशियाँ मन पैदे में परेशान थियो भैरो प्यार किसी परिवार संगो भैरो प्यार भलो शियो मयो मन माल पतो भलो शियो बल भी सब प्यार से जो अदायो बल भी सब देखो रखे प्रेम सावेर तो सदा देखो रखे प्रेम सावेर तो सदा जो विफरन मांगाता राजा बनो निहाल कंदे तपस्या वृक्ष जलो नंग रखो नंग पाल नंग रखो हरे राम। श्री सूर्य महाराजांच्या अंतात आहे सोनको मुचुकंद ब्राह्मण पुण्य जो भी यो नियम होंगे यो पक्को हर पक्ष की एकादशी को व्रत रखी करके और शरीर आत्मनि करके सामू मंदिर में ले करके परमात्मा के मानेंगे शुक्र को अच्छी करके वृत्ति छोड़ी करो। ये एकादशी भी आई वरुथरी नेम टेम अनुसार ब्राह्मण व्रत रखो और घर के सामू जो मंदिर हो बंद लताड़े करके और उन मंदिर में जने वञण लगो रात के वक्त तो कुदरत सां हिकिड़ो पोखायल शींहुं उन वन में अची करके साम्हूं वधियुसि बात खोले और अची करके जीअं चंबो पे हयईंसि तो हथ जोड़े करके ब्राह्मण बीह रहियो। नम्रता तो हुई उन में गरीब गुगदाम भी हुयो भीतर वरी विर्त रखियो हुई तो विर्त जो परमात्मा के भजन जो बल थींदो आहे शक्ति थींदी आहे। हथ जोड़े शींहं खे पियो चए हे वनराज मूं अॼु एकादशी जो विर्त रखियो आहे सालनि खां वठी करके नियम आहे मुंहिंजो राति जो भॻवान खे मानाए करके और सुबुह जो विर्त मां छोड़ींदो आहियां तंहिं करके हाणे कृपा कर मां तोखे न खाइण जे लाइ नथो चवां पर हिकिड़ी राति मूंखे छॾ त मां पंहिंजो इहो नियम पूरो कयां त सुबुह जो तो वरी मां ज़रूरु ईंदुसि। जय राम। शींहुं पियो चए साईं मूंखे आनाकानी तो करे थो नटाए थो पियो भॼी वेंदो वरी कहिड़ो अवसर ॾींदुसि केरु ईंदो जो साॻियो मौत जे मुंहं में अची करके पवंदो। ब्राह्मण चवण लॻो न न वनराज शींहं तूं वन जो राजा आहीं मां कोई नथो ॻाल्हायां मां सचपच विर्त रखियो आहे उसके साम्हूं मंदिर में भॼन पियो थो हले मां अवश्य तो वठींदुसि। ब्राह्मण की बेनती ॿुधी करके शींहं जे मन में दया आई
वीचार कई हाणे ठीक आहे, अॼो की रात भी गुज़री वेंदी, ख़बर पए ब्राह्मण सचो आहे कि न कूड़ो आहे। जेकॾहिं ईअं थींदो भी त वरी काॾे वेंदो, चए थो हर एकादशी मां रखंदो आहियां, वरी एकादशी ईंदी, वरी रखंदो, वरी लंघंदो, पोइ त हिनजी कसर मां कढंदोमांसि पाणे। आजमाए ॾिसांसि। शींहं वञणु ॾिनो ब्राह्मण खे। मुचुकन ब्राह्मण बड़े प्रेम और श्रद्धा सां जेको नियम हुयो मंदिर में अची करके भगवान जा हरि गुण गाईंदे और सॼी रात वेही करके परमात्मा खे ॻाल्हाए। शींहं वारी ॻाल्हि भी यादि हुई और पंहिंजो कयल वचन भी यादि हुयो। सॼी रात बाॼाए प्रातः काल भगवान खां मोकिलाए करके और जीअं घर अची करके पहुतो, स्नान पाणी करे विर्त छोड़नि, पास कयो, पर मुंहुं लथो पियो हुयो। जय राम, प्यार थियो पारस जो विर्त छोड़े करके और प्यार जो थियो। संदसि घरवारीअ ॾिठो त हिकु तो मुंहुं लथो पियो आहे। मां सम्झी पई थक जे करे हूंदो, जाॻियो आहे सॼी राति, पर हाणे वरी अॼु कहिड़ो नओं रिवाज थियो आहे जो बारस करे हिकदमि प्यार थियो आहे, सवेल ई काॾे थो वञे पियो। मन में शंका थी, तॾहिं पुछणु लॻी महाराज, हे स्वामी ॿुधायो त साईं, कहिड़ी मन में तव्हांखे चिंता आहे? मुचुकन ब्राह्मण रात वारी ॻाल्हि परमात्मा खे बाधाईंदे, वेनती कंदे और पंहिंजे घरवारीअ खे बि ॿुधाई त भई राति हीअं शींहं गॾु आहे, मां हुन सां वचन करे आयो आहियां त मां ज़रूरु तो वटि सुबुह जो ईंदुसि, पोइ तूं मूंखे खाइजांइ पई। संदसि ॿार बि बीठा हुया। स्त्री चवणु लॻी, मुंहिंजे हूंदे तव्हां मौत जी मुंहं में वञो? न न स्वामी, तव्हां हिते वियो, तव्हांजे बदिरां मां थी वञा पियो। जय राम। ॿार जो बीठा हुया, उथी खड़ा थिया, ऐं असांजे हूंदे तव्हां वञो, माता और पिता तव्हां ॿई घर में वियो, असां था वञूं पिया तव्हांजे बदिरां, नी शींहं जे मुंहं में था पऊं पिया। ऐं शींहं खे रुॻो खाधो खाइणो आहे न। जय राम। पोइ हाणे कंहिंखे बि खाए, हुनजो पेट भरजणु घुरिजे। मुचुकन ब्राह्मण दयावान हुयो और नीतिवान भी हुयो। न भाई, मुंहिंजे हूंदे तव्हां वञो शींहं जे मुंहं में, मौत में, मां घर जो वॾो आहियां, तंहिं करके मां वेंदुसि, मां वचन कयो आहे। सभिनी जी अहिड़ी बदी थी वई जो चवणु लॻा त असां सभई था हलूं पिया शींहं जे मुंहं में। जय राम। केरु हिक ॿिए खां बिना जी सघंदो? चारई ॼणा अची करके प्रातः काल सुबुह थींदे ई उन वन में पहुता। परे खां ई शींहं ॾिसे पियो कि न अकेले जे जंहिं महिल अचण जे लाइ तो घर ॿार वठी आयो आहे, कोई मूंखे फासाईंदो त न। डिॼारणु लॻो शींहं परे खां ई, चंबा खणी करके और घूर करे थो निहारे, पर चारई ॼणा निडरता सां अची करके साम्हूं थी बीह रहिया, चुरनि ई कोन पिया। शींहं घणो ई उन्हनि खे टेॼारियो, पर डिॼनि बि कोन पिया। मन में परमात्मा जो नाम भक्ति हुई, पाण में गति हुई। शींहं जो ॾिठो भई परिवार में एतिरी एकता और भगवान में एतिरो सुनिल विश्वास। शींहं हार मञी करके और कंहिंखे बि न खाधो और ईअं पोयां पेर करके वन ते हलियो। बोलो श्री एकादशी महात्म। श्री सूजी महाराजन चवनि था त हे सोन को इहो सभु फल हुयो पुण्य वरूपनी एकादशी जे विर्त जो, जंहिंजे प्रभाव सां उहे चारई ॼणा बची विया और शींहं खे बि सुठी बुद्धि अची वई। परमात्मा जी लीला आहे, जीअं परमात्मा चाहे तो तीअं करे सघे। काम करो हंस करे। जय राम। शींहं जी भी बुद्धि पवित्र बणजी वई। श्री सूजी महाराजन चवनि था त हे सोन को ॿियो बि हिन विर्त जो महात्म आहे। कथा राजा मानदाता जी तपस्या कंदे हिकु दफ़े उनखे बि कंहिं ऋष झलियो, कीअं अची करके परमात्मा हुनजो नंग पालियो आहे, सो प्रसंग हिन रीति वर्णन थी रहियो आहे। कई राजा तपस्या पे वन में, नदी नर्मदा जे कानन में, अची ऋष पकड़ियो राजा जो पेर, पर राजा भी हो दिल जो शेर। हरे राम। कई कूकन के आवाज कयो, या कष्ट संगो को भास थियो, ऋषि अहिड़ी घोर तपस्या घणी, आयो पाण प्रभु त्रिलोकी धणी।
अचिर सके नलखा धार कयो पंहिंजे चक्र सां उन जो धार कयो पाए दर्शन राजा थियो निहाल हथ जोड़े चयो तूं आनंद पाल मां कदमन ता कुर्बान वञा कहला तुंहिंजा मां ऐसा न मञा अची लाज रखो था भगतन जी अची लाज रखो था जुग जुग में संत सचारन जी जुग जुग में बुद्धि हो सत्य भगवन जो परसन बुद्धि हो सत्य भगवन जो जयो राजा के तुम आई धन जयो राजा के करिके तपस्या तो मुझी करिके तपस्या रखी वेर तुम्हारी हस्ती पहली रखी वेर तुम्हारी हस्ती जो वेर तो रखी मुझो ध्यान करो हर हंद सदा सुखी रहनो भक्ति जो वरदान भयो दे भक्ति जो कोई झटपट अंतर ध्यान थियो कोई झटपट अंतर ध्यान थियो थियो पूर्वातम प्यार से जो कपटा परूठनिय के तसा अचे उदासी बहार बोलो श्री कृष्ण देवती है उमापति हरे राम। श्री सोजी महाराजांच्या अंतात आहे सोनकूप जो फल मेळ्या एकादशी की भी कथा राजा मानधाता जी पुणे जो भी नियम हो श्री एकादशी जो व्रत रखी करके और नर्मदा नदी के कंठे ते वही करके तपस्या करो सजो दी भगवान जो भजन वही करके करो कुदरत सां अजो की एकादशी की व्रत रखी करके नर्मदा में जंगल में अची करके नर्मदा के कंठे ते भी विच पानी में राजा मानधाता भगवान जो ध्यान धारण लगो तपस्या करण लगो धारेगा एतरे में तो ऋष आयो ऋष थींदो आहे भालू तमाम वॾो विशाल आहे जंहिंजो शरीर हूंदो आहे उन अची करके राजा जो पेर जो झलियो चक जो पियो ईज़ाउ त ॾाढो आयो पर राजा अहिड़ो पको हुयो ध्यान जो तपस्या जो चुरपुर भी न थियो न को का दान निकिती मन मां मुख मां हरे राम मुख मां शब्द भी न निकितो ईज़ाउ भी न थियो समूरो कष्ट सही वियो एतिरी सहनशीलता और उन व्रत के प्रभाव के करके वो भगवान के ध्यान में लगो रहो केतिरो वक्त गुजरियो आखिर परमात्मा ॾिठो राजा जी तपस्या ॾाढी घोर तपस्या है भगवान पाण अची करके प्रकट थियो बोलो श्री नारायण भगवान और सुदर्शन चक्र सां उन ऋष जो सुर धड़ खां धार करे छॾियईं जीअं गजराज की रक्षा करण के लिए भगवान अची करके वाघुअ जो सुर लाए छॾियो बोलो श्री हरि परमात्मा भगवान वो तो राजा के दर्शन ॾिनो और सुझाव कयो राजा की सारा कई राजा भगवान जो दर्शन पाए करके निहाल थी हथ जोड़ी करके खूब भगवान की स्तुति कई प्रभु हर वक्त अची करके तव्हां जुग जुग में अची भक्तन की पैज रखो था पिया रक्षा कयो था पिया तव्हां जहिड़ो नंगपाल तव्हां जहिड़ो रक्षक ॿियो केरु थो थी सघे पियो अहिड़ो केरु दयालु जग में आहे श्री राम बिना ॿियो को बि न हो श्री राम कृष्ण भगवान हर युग में जीअं परमात्मा को न को अवतार वठी करके अची पंहिंजनि भक्तनि जी रक्षा कंदो आहे तीअं राजा मानधाता जी भी
એને એકાદશી જે अच्छी करके भगवान रक्षा करी और उन्हें जी खूब सारा कई राजन तुंहिंजो ध्यान तुंहिंजी सहन शक्ति तमाम भी सुठी आहे। तो विर्त रखी करके और सदाई मुंहिंजो ध्यान धारियो आहे, तंहिं करके हर हंधि तोखे मां सुठी ॾिसण थो चाहियां पियो। भक्तीअ जो अहिड़ो वरदान ॾेई करके भगवान तां अंतर ध्यान ॾियो। हिते हिन कथा सां गॾु एकादशी महात्म खे समाप्त थियो, जंहिं विर्त रखण सां राजा मानदाता खे भगवान जो दर्शन प्राप्त थियो हुयो और मुचुकन ब्राह्मण खे शींहं छॾे करके और उनजी रक्षा परमात्मा कई। हिन सां गॾु ही महात्म जो वरुणी एकादशी जो पूरो थियो। ॿी एकादशी आहे हिन वैसाख महीने जी शुक्ल पक्ष जी एकादशी, जंहिंजो नालो आहे मोहिनी एकादशी। उनजो कहिड़ो महात्म आहे सोनी एकादशी जो वर्णन थींदो। हिन जो नियम आहे पाशिक नियम। हर एकादशी ते शाम जो 6 खां 7 बजे ताईं अखंड राम नाम धुनी जो। बोलो श्री राम कृष्ण भगवान। प्रेम सां प्रसाद वठो और 5 मिंट जे लाइ उन महामंत्र जो जाप थींदो आहे। हरे राम हरे राम Hare Krishna
कृष्ण 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। ओ श्री राम कृष्ण भगवान की जय। ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेश्वरं विश्वाधारं गणशुत्रशं मेघवर्णं स्वाम्यं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरणं सर्वलोकैकनाथं मङ्गलं भगवान् विष्णुं मङ्गलं गरुडध्वज मंगलम पुंडरीकाक्ष सर्वमंगलाय तनोहरि गुरु राजा राम बोलो सनातन धर्म का प्राणियों में विश्व का श्रीलंका मैया आयो लाल करो